ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जो CTD गार्डन कराची में छापो जंहिंमें 4 पुलिस एहलकार गिरफ़्तार कया विया आहिनि। DIG आसिफ एजाज़ मूजिब एहलकारनि ते शहरी जी अगवा ऐं ॿियनि कलमनि तहत केस दाख़िल थियल आहे। एहलकारनि ते शहरी जासिम ऐं संदसि दोस्तनि खे गैर क़ानूनी हिरासत में रखण जी ऐं रक़म वठण जो इल्ज़ाम आहे। DIG CTD मूजिब जांच में इल्ज़ाम साबित थियण ते एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार एहलकारनि में SI रिफ़ाक़त, SI लियाकत, SI जानसेब ऐं SI हारिस शामिल आहिनि। DIG CTD मूजिब गिरफ़्तार थियल चइनि एहलकारनि ते शहरीअ खे अगवा करणु, तशदुद करणु ऐं पैसा वठण जा इल्ज़ाम साबित थियण ते खेनि बरतरफ़ कयो वेंदो। अहम ख़बर आहे नाज़रीन, स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जो CTD गार्डन कराची में छापो, 4 पुलिस एहलकार गिरफ़्तार थिया आहिनि। DIG आसिफ एजाज़ मूजिब एहलकारनि ते शहरीअ जी अगवा ऐं ॿियनि कलमनि बाबति केस दाख़िल थियल आहे। एहलकारनि ते शहरी जासिम ऐं संदसि दोस्तनि खे गैर क़ानूनी हिरासत में रखण ऐं रक़म वठण जो इल्ज़ाम आहे। DIG CTD मूजिब जांच में इल्ज़ाम साबित थियण ते एहलकारनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार एहलकारनि में SI रिफ़ाक़त, SI लियाकत, SI जानसेब ऐं SI हारिस शामिल आहिनि। DIG CTD मूजिब गिरफ़्तार थियल चइनि एहलकारनि ते शहरीअ खे अगवा करणु, तशदुद करणु ऐं पैसा वठण जा इल्ज़ाम साबित थियण ते खेनि बरतरफ़ कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जो CTD गार्डन कराची में छापो जंहिंमें 4 पुलिस एहलकार गिरफ़्तार कया विया। DIG आसिफ एजाज़ मूजिब एहलकारनि ते शहरीअ जे अगवा ऐं ॿियनि कलमनि तहत केस दाख़िल आहे। एहलकारनि ते शहरी जासिम ऐं संदसि दोस्तनि खे गैर क़ानूनी हिरासत में रखण ऐं रक़म वठण जो इल्ज़ाम आहे।